أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقالت طائفة من أهل الكتاب آمنوا بالذي أنزل على الذين آمنوا وجه النهار واكفروا آخره لعلهم يرجعون. ولا تؤمنوا إلا لمن تبع دينكم. قل إن الهدى هدى الله أن يؤتى أحد مثل ما أوتيتم أو يحاجوكم عند ربكم. قل إن الفضل بيد الله يؤتيه من يشاء والله واسع عليم. يختص برحمته من يشاء والله ذو الفضل العظيم. ومن أهل الكتاب من إن تأمنه بقنطار يؤديه إليك ومنهم من إن تأمنه بدينار لا يؤديه إليك إلا ما دمت عليه قائما. ذلك بأنهم قالوا ليس علينا في الأميين سبيل ويقولون على الله الكذب وهم يعلمون. بلى من أوفى بعهده واتقى فإن الله يحب المتقين. إن الذين يشترون بعهد الله وأيمانهم ثمنا قليلا أولئك لا خلاق لهم في الآخرة ولا يكلمهم الله ولا ينظر إليهم يوم القيامة ولا يزكيهم ولهم عذاب أليم. وإن منهم لفريقا يلوون ألسنتهم بالكتاب لتحسبوه من الكتاب وما هو من الكتاب ويقولون هو من عند الله وما هو من عند الله ويقولون على الله الكذب وهم يعلمون. ما كان لبشر أن يؤتيه الله الكتاب والحكم والنبوة ثم يقول للناس كونوا عبادا لي من دون الله ولكن كونوا ربانيين بما كنتم تعلمون الكتاب وبما كنتم تدرسون. ولا يأمركم أن تتخذوا الملائكة والنبيين أربابا أيأمركم بالكفر بعد إذ أنتم مسلمون. صدق الله العظيم. ऐं चयो हिकिड़े टोले हिकिड़ी जमात अहले किताब खां ईमान आणियो उन ते जो नाज़िल कयो वियो आहे उन्हनि माण्हुनि ते जिन ईमान आंदो ॾींहं जे शुरूआत में ॾींहं जे अॻियाड़ीअ में ऐं कुफुर कयो इनकार कयो उन जे पछाड़ीअ में आख़िरी पोएं वक़्त में मन न मनीअ मोटनि ऐं न ईमान आणियो तव्हां मगर उन जे राय जा ताबेदारी कई तव्हांजे दीन जी। छो त बेशक हिदायत आहे अल्लाह जी मतां चो त ॾिनो वञे को हिकिड़ो मिसाल उन जे जो ॾिना विया आहियो तव्हां या हुजत क़ाइमु कनि तव्हां सां तव्हांजे रब वटि। चो त बेशक महिरबानी अल्लाह जे हथ में आहे ॾे थो जंहिंखे चाहे। अल्लाह कुशादो ॼाणंदड़ आहे ख़ासि करे तो पंहिंजे रहमत सां जंहिंखे चाहे ऐं अल्लाह वॾी महिरबानी वारो आहे। कुझु अहले किताब मां उहे आहिनि जो अमानत रखे तूं इन वटि या अमानत रखे इन वटि घणो माल त अदा कंदो इन खे तुंहिंजे तरफ़। ऐं कुझु अहिड़ा आहिनि जेकर अमानत रखे तूं इन वटि को दीनार त न अदा करे इन खे तुंहिंजे तरफ़ मगर जेसि ताणी जो हमेशह रहे तूं इन ते क़ाइमु थींदड़। इहो इन जे करे जो बेशक इन्हनि चयो त नाहे असांजे मथां उम्मिन में कोई बि रस्तो या को बि गुनाह ऐं चवनि था अल्लाह ताला ते कूड़ खे हालांकि ॼाणनि था। हाओ जा माण्हू पूरो कयो पंहिंजे मुआहिदे खे पंहिंजे अंजाम खे ऐं डिगो तक़वा इख्तियार कई पोइ बेशक अल्लाह ताला
मुहब्बत करे थो तक़वा इख़्तियार कंदड़नि सां। बेशक जेके माण्हू ख़रीद कनि था अल्लाह जे अहद सां ऐं पंहिंजे क़स्मनि सां पैसनि थोरड़नि खे, इहे उहे माण्हू आहिनि जो न आहे इन्हनि जे लाइ हिसो आख़िरत में, ऐं न ॻाल्हाईंदो इन्हनि सां अलाह ताला, ऐं न ॾिसंदो इन्हनि जे तरफ़ क़यामत जे ॾींहं, ऐं न पाक कंदो इन्हनि खे। इन्हनि जे लाइ आहे अज़ाब दर्दनाक। बेशक कुझु इन्हनि मां टोला आहिनि जो फेरनि था पंहिंजे ज़बाननि खे, मोड़नि था पंहिंजे ज़बाननि खे किताब सां, हिन लाइ गुमान कयो तव्हां इन्हीअ खे किताब खां, हालांकि इहो किताब मंझां न आहे, ऐं चवनि था त इहो अलाह जे तरफ़ां आहे, हालांकि इहो अलाह जे तरफ़ां न आहे, ऐं चवनि था अलाह ताला ते कूड़ खे हालांकि ॼाणनि था। न आहे मुनासिब कंहिं बि इंसान जे लाइ जो ॾे इन खे अलाह ताला किताब ऐं दानिश ऐं नबूअत, पोइ चए माण्हुनि जे लाइ हुजो तव्हां बाना मुंहिंजे लाइ अलाह खां सवा, पर हुजो तव्हां रब्बानी अलाह वारा उन शइ सभा जो तव्हां सेखारींदा आहियो किताब खे, ऐं उन जे करे जो तव्हां पढ़ंदा आहियो किताब खे। न हुकुम कंदो तव्हांखे वठण जो तव्हांजो मलाइकनि खे ऐं नबियनि खे रब करे, छा हुकुम कंदो तव्हांखे कुफर जो बाद उन जे जॾहिं तव्हां मुस्लमान थी चुको। सूरह आल इमरान उन जो 8हों रुकू, 3हों सिपारो तिलकर रसुल उन जो 16हों रुकू, आयत नंबर 71 खां आयत नंबर 80 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत ऐं तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात ऐं इन रुकू जो तफ़सीर मज़हरी जे रोशनी में हिन तरह आहे। पहिरीं आयत में अल्लाह ताला फरमायो त अहले किताब मां यानी यहूदिन ऐं नसारनि मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी ख़्वाहिश ऐं चाहत इहा आहे त तव्हां क़ुर ते ॾींहं जे इब्तिदा में ईमान आणियो। मुस्लमाननि खे सुबुह सां इब्तिदा आगाज़ वक़्त में चओ त असां मुस्लमान आहियूं, जॾहिं शाम थिए त पोइ वरी कुफ़ुर कयो, पोइ वरी इनकार कयो, पोइ फिरी वञो, ताकी मुस्लमाननि जे अंदरि शक पैदा थिए, शुबो पैदा थिए। हिकिड़ो इन्हनि खे दीन खां फिराइण जो तरीक़ो हुयो त मुस्लमान ॾिसंदा त हे माण्हू फिरी था वञनि त माना चइबो त इहो दीन सचो न आहे, इहो किताब सचो न आहे, तंहिंजे करे उहे बि फिरी वेंदा। उन्हनि जी इहा हिकिड़ी कोशिशि हुई। या इन आयत जे लाइ शान नुज़ूल इहो आहे त यहूदी काब बिन अशरफ ऐं उन जे साथियुनि जॾहिं अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तहवील क़िबला यानी बैतुल मुक़द्दस खां बाद में क़िबले जो हुकुम कयो, पोइ इन्हनि यहूदियुनि इहा हिकिड़ी अटकल कई त सुबुह जो क़िबला काबतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ो, वरी शाम थिए त बैतुल मुक़द्दस ॾे निमाज़ करे मुंहुं करे पढ़ो, जीअं मुस्लमाननि जे अंदरि शक ऐं शुबो पैदा थिए ऐं उहे दीन खां फिरी वञनि। अल्लाह ताला फरमायो त पंहिंजनि खे ईअं चवंदा हुआ त तव्हां जेके तव्हांजा ताबेदार आहिनि यहूदी आहिनि, उन्हनि सां इहो ईमान जो इज़हार कजो त असां सुबुह जे पहिरें पहर में बि ॿियनि खे न ॾिसिजो मुस्लमाननि खे त न तो हे क़यामत जे ॾींहुं अलाह वटि तव्हांजे मथां दलील क़ाइमु कंदा त हिननि ईमान आंदो हाणे फिरी विया आहिनि। पंहिंजनि यहूदियुनि खे ॾिसिजो त असां ईमान आणियूं था, माना अटकल सटकल में इन में बि पंहिंजनि यहूदियुनि खे शामिलु कजो, मुस्लमाननि खे इहा ॻाल्हि बि न ॿुधाइजो। अल्लाह ताला ऐलान फरमायो त हिदायत त अलाह जे हथ में आहे, अल्लाह ताला जंहिंखे हिदायत ॾे ऐं अल्लाह जे हिदायत खे हे ख़तमु नथा करे सघनि, भली ज़बान सां केतिरियूं बि कोशिशूं कनि, केतिरा बि मनसूबा ठाहिनि, पर हिदायत त अलाह जे हथ में आहे। ऐं पंहिंजनि खे ईअं चवंदा हुआ त मुस्लमाननि खे इहो न ॿुधाइजो, इहो साड़ जे करे, हसद जे करे, त इहे न त क़यामत जे ॾींहुं तव्हांजे मथां दलील क़ाइमु कंदा अलाह वटि त हे पहिरियों मञींदा हुआ, पोइ वरी फिरी वेंदा हुआ, तंहिंजे करे ईअं मनो कंदा हुआ। अलाह ताला फरमायो त अलाह जे हथ में महिरबानी आहे, जंहिंखे वणेसि ॾे। हिते फज़ल मां मुराद आहे नबूवत, किताब ऐं पंहिंजो क़ुर्ब अलाह ताला जंहिंखे अता फरमाए, छो त महिरबानी वारी अलाह जी ज़ात आहे। अलाह वासिउल फज़ल, पंहिंजी महिरबानी वारो कुशादो आहे, अलीम आहे, अलाह खे इल्मु आहे हर शइ जो।
पंहिंजी रहमत सां, नबूवत सां, क़ुरान सां जंहिंखे वणेसि ख़ासि करे उन जी वॾी महिरबानी आहे। उन खां बाद में जेके आयतूं आहिनि त जंहिंमें अलाह ताला फरमाए त अहले किताब मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जिन वटि तव्हां घणो माल रखो त बि तव्हांखे वापसि कंदा। इहा अब्दुल्ला बिन सलाम जे बारे में नाज़िल थी, इहो पोइ वरी मुस्लमान थी वियो हो। त उन ऐं उन जहिड़नि जे बारे में नाज़िल थी आयत उहे दयानतदार ईमानदार आहिनि जो उन्हनि वटि तव्हां घणो माल रखो, तव्हां जॾहिं उन्हनि खां घुरंदो तव्हांजी अमानत तव्हांखे वापसि ॾींदा। का माण्हू उन वटि 1200 औकिया सोन रखियो हो, पोइ उन खां घुरी त उन वापसि करे छॾियो। ॿियो इन आयत जे ॿिए हिसे में अलाह ताला फरमाए कुझु माण्हू वरी इन्हनि मां अहिड़ा आहिनि जीअं काब बिन अशरफ ऐं उन जहिड़ा, उन्हनि वटि हिकिड़ो दीनार बि तव्हां रखो न तव्हांखे उहो बि वापसि न कंदा। अहिड़ा बेईमान आहिनि, अहिड़ा ख़ाइन आहिनि जो इहे तव्हांखे हिकिड़ो दीनार बि वापसि न कंदा। पर जॾहिं तव्हां इन्हनि जे मथां बीह रहो, तंग कयो त असांखे पंहिंजी अमानत ॾे, पंहिंजी अमानत ॾे, त को मुमकिन आहे त को ॾियनि, न त बाक़ी हिननि जी आदत न आहे। इहो छो ईअं चवंदा? छो त यहूदियुनि जो इहा ॻाल्हि इहा हुई ज़हन में, चवंदा त उम्मी यानी जेके अरब आहिनि इन्हनि जो जेकॾहिं असां माल खाई वियासीं त असांखे खाइणु हलाल आहे, असां ते कोई ॾोह कोन्हे को। उन्हनि जो ज़हन इहो हूंदो त अरबनि जो असां माल खाई वञूं त असांजे लाइ हलाल आहे, असां खां का पुछा कोन थींदी, तंहिंजे करे ईअं करणु भली असां जेकर उन्हनि जे मालनि में ख़यानत कयूं त असांजे लाइ जाइज़ आहे। ॿियो त इन्हनि जो इहो ज़हन हूंदो हो त जेको इन्हनि जे दीन जो मुख़ालिफ़ हूंदो उन ते ज़ुल्म करण खे जाइज़ सम्झंदा हुआ। हाणे जीअं माण्हुनि जी ज़हनियत आहे त पंहिंजे मुख़ालिफ़ ते ज़ुल्म करण खे जाइज़ सम्झंदा हुआ। इहा यहूदियुनि जी आदत हुई, इहा मुंतक़िल थी करे हाणे आम माण्हुनि में बि अची वई आहे। अलाह ताला फरमायो सभु कूड़ ॻाल्हाईंदा, अलाह ते कूड़, ॿियनि ते त कूड़ ठहियो, पर अलाह जे मथां इहे ॻाल्हियूं कूड़ खणींदा हुआ ऐं इल्मु बि हूंदो आहे, ॼाणींदा बि आहे त असां इहो जेको आहे सभु कुझु कूड़ था हणूं। अलाह ताला फरमायो मन औफ़ा बिअहदिही वत्तक़ा, जंहिं पंहिंजे मुआइदे खे पूरो कयो, ईमान आंदई, अदा कई अमानत खे, क़ुरान खे मञी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञी, कुफुर खां पंहिंजो पाण खे बचाई, ख़यानत खां पंहिंजो पाण खे बचाई, तक़वा इख़्तियार कई, अलाह ताला अहिड़नि मुतक़ीन परहेज़गारनि खे मुहबत करे थो। इहे इन मां मुराद आहिनि तक़वा मां। तक़वा हर मामले जो बुनियादु आहे, जेको पंहिंजो वाजिबात अदा करे ऐं रोकियल शयुनि खां पंहिंजो पाण खे बचाए, इहो आहे मुतक़ी परहेज़गार। हदीस पाक में ईंदो आहे अचण माण्हू में 4 क़िस्म जूं निशानियूं हुजनि, उहो ख़ालिस मुनाफ़िक़ थो। पहिरें नंबर ते जॾहिं उन वटि अमानत रखिजे त ख़यानत करे, इहा मुनाफ़िक़ जी निशानी। जॾहिं का ॻाल्हि करे त कूड़ ॻाल्हाए, इहा मुनाफ़िक़ जी निशानी आहे। जॾहिं कंहिंसां कोई मुआइदो करे त ठगी करे, कहिड़े बि क़िस्म जो मुआइदो हुजे ठगी करे। ऐं जॾहिं वरी कंहिंसां विढ़े झगड़ो करे त गारियूं ॾे। इहे मुनाफ़िक़ जूं 4 निशानियूं अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायूं। ऐं फरमायूं आयतुल मुनाफ़िक़ सलास ज़ाद मुस्लिम इंसाम वसल्ला वज़ामान मुस्लिमुन। हिकिड़ी हदीस में आहे, अबू हुरैरा सही खां रिवायत आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं अथव। भली रोज़ो रखे, निमाज़ पढ़े, पंहिंजो पाण खे मुस्लमान सम्झे, पर जॾहिं ॻाल्हि करे त कूड़ ॻाल्हाए, जॾहिं वाइदो करे त वाइदे ख़िलाफ़ी करे, जॾहिं अमानत रखी वञेसि त उन में ख़यानत करे। इहे मुनाफ़िक़ जूं निशानियूं आहिनि। अॻिते आख़िरी जेके आयतूं आहिनि इन्हनि जो शान नुज़ूल हीअं आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जेको कूड़ो कसम खणी करे का मुस्लमान जो माल हासिल थो करे, अलाह सां मिलंदो त अलाह ताला उन ते नाराज़ हूंदो। पोइ उन जे बारे में हीअ आयत नाज़िल थी त हिकिड़ो हज़रत अब्दुर्रहमान या ॿियनि रिवायतुनि में वरी आहे त ॿियनि साहबिन जो नालो आहे, का माण्हू जो कंहिं ज़मीन ते को मसइलो हुयो, पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इहो फ़ैसिलो आयो। सईदन फरमाए त शाहिद अथई, जेकर तो वटि शाहिद न आहिनि त पोइ तुंहिंजो मुख़ालिफ़ कसम खणंदो। सईदन खे अर्ज़ु कईसीं इहो त कसम खणी वेंदो, इहो त कूड़ा कसम खणी वेंदो आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जा कूड़ो कसम खयो ऐं माण्हू जी मिल्कियत फबाए थो वञे, भले अलाह सां क़यामत जे ॾींहुं मिलंदो त अलाह सां हुन ते नाराज़ हूंदो।
इहा इन आयत इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे। तो कोई माण्हू या ॿियो शान नुज़ूल इन जो आहे हय बिन अख़्तब ऐं काब बिन अशरफ ऐं ॿिया यहूदी जेके अल्लाह ताला तौरात नाज़िल फरमायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में उनखे लिकाईंदा हुआ, उनखे मटाईंदा हुआ, पंहिंजे हथनि सां लिखंदा हुआ ऐं कसम खणंदा हुआ त इहो अलाह जे तरफ़ां आहे। मता इन्हनि खां खाधा पीता ऐं रुश्वत ख़तमु थी वञे पोइ अल्लाह ताला उन जे मुतालिक़ इहा आयत नाज़िल फरमाई त माण्हू जेको आहे दुनिया जे माल जे हासिल करण जे लाइ थोरनि पैसनि जे लाइ इहो अलाह जे आयतुनि खे विकिणनि था, कूड़ जे हथरादू लिखी करे पोइ ईअं। या इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त हिकिड़ो माण्हू हज़र मौत शहर मां आयो ऐं ॿियो माण्हू वरी किंदा जो हुयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। पोइ हज़रमी चए अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मुंहिंजे ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। पोइ किंदी चयो त हीअ मुंहिंजी ज़मीन आहे, मुंहिंजे कब्ज़े में आहे, इन जो हक़ न आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रमी खे चयो त तो वटि शाहिद आहिनि ऐं हुनखे चयूं तूं कसम खणंदे। पोइ अर्ज़ु कयईं अल्लाह जा रसूल इहो माण्हू त कसम खणी वेंदो, इन खे का कसम जी परवाह कोन्हे का। पोइ अल्लाह ताला इहा आयतूं नाज़िल फरमायूं जेको कोई कसम खणी कंहिंजो माल खणी थो वञे क़यामत जे ॾींहुं अल्लाह सां मिलंदो त अल्लाह ताला हुन खां मोह मोड़ींदड़ हूंदो। हाणे मुआशिरे में कीअं थो थिए त कीअं माण्हू मिल्कियतूं ज़मीनूं प्लाट कब्ज़ा करे था वञनि। अल्लाह सी फरमाए अहिड़नि माण्हुनि जे लाइ कोई बि आख़िरत में हिसो कोन्हे को। अल्लाह इन्हनि सां ॻाल्हाईंदो बि कोन, इन्हनि ॾे ॾिसंदो बि कोन ऐं इन्हनि खे पाक बि कोन कंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए 3 क़िस्मनि जा दफ़्तर आहिनि, पर हिकिड़ो